नाज़रीन तवाके टंडो मोहम्मद खान का एक अहम खबर का आगाह कंदा हलूं त टंडो मोहम्मद खान जे कॉम्प्रेस अॻुवाणनि अनवर हाजाणो सिकील अदो हाजाणो कॉम्प्रेस सियासत खे अलविदा चई क़ौमी धारा में शमूलियत जो बाज़ाब्ता तौर ऐलान करे छॾियो आहे। टंडो मोहम्मद खान प्रेस क्लब में अची कॉम्प्रेस अॻुवाण अनवर हाजाणो सिकील अदो हाजाणो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां पंहिंजे सिंध ऐं पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ परअज़म आहियूं। असांखे कॉम्प्रेस सियासत जे नाले में क़ौमी धारा खां अलॻि कयो वियो हो, जंहिंमें असां हाणे उन पंहिंजे क़ौमी धारा खां अलॻि वारे फ़ैसिले खे मुकमल लातलकी करे क़ौमी धारा में बाज़ाब्ता तौर शमूलियत करे छॾी आहे। मुंहिंजो नालो अनवर हाजाणो, ऐं टंडे मोहम्मद खान जो राशि आहियां, वलद गुलहसन जो पुटु। असांखे हिननि क़ौमी पार्टियुनि इस्तेमालु कयो आहे। हाणे असां हिननि खे सम्झी विया आहियूं, हिननि जो तालुकात ॿाहिरि मुल्क सां ॿाहिरि पार्टियुनि सां पाण मज़ा पिया वठनि, असांखे इस्तेमालु पिया कनि। अॼु ॾींहुं खां वठी असांजो हाणे हिननि सां को वास्तो कोन्हे, तालुकात कोन्हे। असीं क़ौमी अचूं पिया हिन में इदारे में। अॼु ॾींहुं खां जीए पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद। ये जेके कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि ये असांखे इस्तेमालु करणु चाहिनि थियूं, इस्तेमालु कयूं पिए, पर असां हाणे सम्झी विया आहियूं हिननि जी डोरी आहे ॿाहिरि मुल्क में। हाणे हिन सां असीं नथा, हिन सां को ताक़ो कोन्हे, को असीं वास्तो कोन्हे। अॼु खां वठी असीं क़ौमी दायरो आहे उन से में वञणु चाहियूं था, मरंदासूं जींदासूं उन में। जे सिंध जे पाकिस्तान, जे पाकिस्तान, जे पाकिस्तान।